नवाबशाह जे मुंड जमड़ाऊ वटि खंडा ढंढ मां नायाब नस्ल जे वाघू जा बचा हथाया आहिनि। जंगली जीवत खाते जे अमलदारनि हथ आयल 7 बचा महफ़ूज़ करे छॾिया आहिनि। जंगली जीवत खाते जे अमलदार जो चवणु हो त हथ आयल वाघू जा बचा नायाब नस्ल मार्श जा आहिनि, जेकी सिंध में ई थींदा आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करायूं त नवाबशाह जे मुंड जमड़ाऊ वटि खंडा ढंढ मां नायाब नस्ल जे वाघू जा बचा हथाया आहिनि। जंगली जीवत खाते जे अमलदारनि हथ आयल 7 बचा महफ़ूज़ करे छॾिया आहिनि। जंगली जीवत खाते जे अमलदार जो चवणु आहे त हथ आयल वाघू जा बचा नायाब नस्ल मार्श जा आहिनि, जेकी सिंध में ई थींदा आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नवाबशाह जे मुंड जमड़ाऊ वटि खंडा ढंढ मां नायाब नस्ल जे वाघू जा बचा हथाया आहिनि। जंगली जीवत खाते जे अमलदारनि हथ आयल 7 बचा महफ़ूज़ करे छॾिया आहिनि। जंगली जीवत खाते जे अमलदार जो चवणु हो त हथ आयल वाघू जा बचा नायाब नस्ल मार्श जा आहिनि, जेकी सिंध में ई थींदा आहिनि। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नवाबशाह खान सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ास कली। जी ज़ुल्फ़कार, नायाब नस्ल जे वाघू जा बचा हथाया आहिनि, वधीक तफ़सील नवां आगाह कजो। जी बिल्कुलु, ही नवाबशाह जे मुंड जमड़ाऊ वारो इलाइक़ो आहे जिते वाइल्ड लाइफ खाते वारनि जी ढंढ आहे। उते नायाब नस्ल जा 7 मार्श क्रोकोडाइल्स जे नाले सां जेके नायाब नस्ल जा नंढड़ा बचड़ा हथाया आहिनि। उन हवाले सां जेको उते वाइल्ड लाइफ खाते जो अमलदारनि जो चवणु आहे त ही तमामु नायाब नस्ल जा जेके बचा आहिनि मार्श क्रोकोडाइल्स हिन खे चयो वेंदो आहे ऐं उहे सिंध में सिर्फ़ु जेको हिते जेकी वाइल्ड लाइफ खाते जी ढंढ आहे उते ई मिलंदा आहिनि। हाले जी ढंढ आहे उन मां पिणु हितां बचा खणी ईंदा आहिनि। जो चवणु आहे त उन्हनि बचनि खे असां महफ़ूज़ कयो आहे ऐं बचनि खे जेको आहे उते जेकी असांजी ढंढ आहे उन में जेको आहे सो उनखे असां हिफ़ाज़त सां मोकिले छॾियो आहे। जॾहिं त महीनो अॻु हिकु वॾे नस्ल जो बि जेको आहे सो मार्श क्रोकोडाइल्स हितां ई हिन मुंड जमड़ाऊ वारे इलाइक़े मां हथ आयो हुयो। ठीकु आहे ज़ुल्फ़कार ख़ास कली तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।